हिकिड़े क्लर्क वटि वियो हिकिड़ो सज्जन बढ़िया संत सत्संगी माण्हू। त ओॾी महिल ॾिठई कि ओॾी महिल बैंक जो उहो क्लर्क जेको आहे न या सरकारी ऑफिस में त हिकदमि भयंकर चिल्लाए पियो ॾाढो। ठीकु सां थी आयो हूंदो घरां, चओ राम, त ॾाढो चिल्लाए पियो। जेको बि अचेसि पियो लाइन में, हिकु त भीड़ ॾाढी हुई, कुझु आख़िरी तारीख़ हुई फॉर्म भरण जी, जेको बि हो त चिल्लाईंदो हुयो ये कैसे भरे हो फॉर्म, ठीक से नाम भी समझ में नहीं आ रहा है, ऐसा वैसा करके यूँ करे वरी चिल्लाए करे हुनखे भॼाए छॾियो। त ॾाढी ॼणनि खे यानी क्रोध सां ॻाल्हाईंदो वञे चिल्लाए। त जेको उहो सत्संगी वेठो लाइन में न, उहो निकितो लाइन मां निकितो ऐं वञी करे मस्तु हिकिड़ो थधो गिलास, गर्मीअ जा ॾींहं हुया, थधो गिलास भणी करे ऐं वञी पोइ त वञी करे साम्हूं आणे ॾिनईसि। चओ राम, साम्हूं आणे ॾिनईसि, चईंसि हा भाई। त हिन ॾिठई हे त चिल्लाए पियो अञा उन्हनि खे लाइन में जेके बि बीठा हुया। जीअं ॾिठई अरे पोइ तुरंत थधो थी वियो। चईंसि हा यार प्यास त ॾाढी लॻी आहे, धन्यवाद धन्यवाद ईअं करे ओॾी महिल चईंसि। ऐं पाणी पीतई। सत्संगी जो ॾिसो थोरो सो बि सत्संग करे थो त उनजी औरा बि ॾिसो कीअं कमु कंदी आहे। क्रोधी माण्हूअ जे साम्हूं वियो, तुरंत उनजो क्रोध शांत थी वियो ऐं ओॾी महिल खां पोइ चई हा मां सच ॻाल्हाईंदो आहियां, इन करे सभिनी खे गुस्सो ईंदो अथव। चओ राम, अरे सम्झंदा कोन न, ईअं मां बि चिल्लाइणु न चाहींदो आहियां पर छा कयां, अहिड़े सभु ईअं ई था अची वञनि न, पोइ मूंखे गुस्सो थो अची वञे। धन्यवाद भैया धन्यवाद, तव्हां प्राण ॾेई छॾियो। पोइ हिकदमि बिल्कुलु शांत थी वियो, आराम सां सभिनी खां फॉर्म वठे पियो। हाँ बहन जी इसमें थोड़ा सा सुधार कर दो, ऐसा ऐसा लिख दो। ॾाढो ख़ुशि थी वियो, सभु बढ़िया थी वियो। शाम जो उन सत्संगीअ खे फ़ोन आई हुनजी, ध्यानु ॾिजो, शाम जो सत्संगीअ खे फ़ोन आई, चईंसि हलो हाँ भैया गुरुजी प्रणाम। गुरुजी प्रणाम, मां कंहिंजो गुरुजी आहियां। चओ राम, श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव। जिस भैया पहचाने? जिस मैं नहीं पहचाना, जिस मैं वही क्लर्क हूँ जो आप आज सुबह ऑफिस में मिले थे, तहसील ऑफिस में। ये जिस हाँ हाँ पहचान गया हाँ अच्छा नमस्कार नमस्कार। जितने हाँ जिस मैं इसलिए आपको गुरुजी बोल रहा हूँ कि आपके गुरु मंत्र ने बहुत बढ़िया काम किया। क्या काम किया जी? मैं जैसे ही घर पहुँचा तो मेरी माँ और मेरी पत्नी ये दोनों आपस में लड़ रहे थे। चौ जय श्री कृष्ण। मेरी पत्नी एक सुना रही थी, मेरी माँ उसको दो सुना रही थी। चौ जय श्री कृष्ण। मैं भी गया, उसी समय आपका गुरु मंत्र याद आ गया। मैंने भी 2 ठंडे पानी के गिलास भर के एक अपनी पत्नी को दिया, एक अपनी माँ को दिया। उन्होंने भी पानी पिया और आश्चर्य की बात, अभी वो आपस में बैठ के हंस बात करके और तारक मेहता का उल्टा चश्मा देख रही हैं। श्री कृष्ण गोविंद। हरे हे नाथ नारायण वासुदेव। जिस मैं इसलिए आपको गुरु बोल रहा हूँ कि गुरुजी आज आइए, शाम को आप एक साथ मेरे साथ भोजन करिए। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय। तो तुलसी मीठे बचन ते सुख उपजे चहु और, वशीकरण यह मंत्र है तजदे वचन कठोर। तो बस सभिनी सां मिठो ॻाल्हायो, मिठो बोलियो सब प्यारी साध संगत जी। तो राम नाम अति मीठा है, कोई गा के देख ले। राम नाम अलबेला भजोरे मन, राम नाम अलबेला। तो इहो जेको विवेक ईंदो आहे प्यारी साध संगत, सत्संग जे बिना न ईंदो अथव। बिनु सत्संग विवेक न होई, और राम कृपा बिन सुलभ न सोई। बोलो सियावर रामचंद्र की जय।